वेलकम टू शाह ग्रामर हाई स्कूल। प्यारा ॿारो, आऊं ख़ैरियत सां आहियां ऐं तव्हांजी ख़ैरियत लाइ बि अलाह ताला सां दुआगो आहियां। हीअ असांजो समर वेकेशन जो यानी गर्मियुनि जूं मोकलुनि जूं कमु असां तव्हां लाइ तयारु कयो आहे, जेके असीं तव्हांखे असाइनमेंट जी शक्ल मां ॾींदा। असांजो ही लेक्चर असीं बिस्मिल्लाह रहमान रहीम सां शुरू कंदी। अस्सलामु अलैकुम। सलाम करण खां पोइ असीं तव्हांखे ॿुधाईंदी त शाह ग्रामर हाई स्कूल जो ही जून जो असाइनमेंट आहे। जमात आहे असांजी 6वीं ऐं असांजो मज़मून आहे सिंधी। असीं तव्हां सां गॾु ॾिसंदा त हिन लेक्चर मां असांजे लाइ छा कमु शामिलु थियल आहे। 6वीं क्लास लाइ असांजो सवाल नंबर 25 आहे ऐं हिन मां असां तव्हांखे पहिरियों गैरशुदा कम ॾेखारी ऐं हिन मां असांजे लाइ कमु आहे हिकु पैराग्राफ आहे जेकी असां सबक़ सां ॾियल आहिनि ऐं हिन मां कुझु सवालनि जा जवाब असीं तलाश करके तव्हांखे ॿुधाईंदी। प्यारे बच्चों, ये हमारे पास एक सरगर्मी आ रही है फिर, और इसमें जो है हमें पैराग्राफ की मदद से कुछ सवालों के जवाब तलाश करके लिखने हैं। हमारे पास हम पैराग्राफ पढ़ेंगे और फिर हम आपको उसको उर्दू में भी समझाएंगे पहले, फिर हम इसमें से सवालों के जवाब तलाश करके लिखेंगे। सलीम गरीब माइटनि जो ॿारु हो, संदसि पीउ भिखारी हो। सलीम सुबुह जो सवेर उथंदो हो, ॾंदनि ॾेई वुज़ू करे नमाज़ पढ़ंदो हो। सलीम मालकेदार सां मोकिले वठां जी सफ़ाई कंदो हो। इन कम खां वांदो थी नेरनि कंदो हो ऐं स्कूल वेंदो हो। सलीम क्लास जो मॉनिटर हो, इन करे स्कूल बि सवेर पहुचंदो हो। क्लास जी सफ़ाई बि संदसि ज़िम्मे हुई। प्यारे बच्चों, इस पैराग्राफ में हमें ये बताया जा रहा है कि सलीम जो है वो गरीब वालिदैन का बेटा था। उसका वालिद एक जो है किसान था और सुबह सवेरे सलीम उठता था, अपने दांत साफ करता था, वज़ू करके नमाज पढ़ता है और उसके बाद अपने सामान की जो वो काम करता है, उसके बाद अपने सामान की सफाई करता है और इस कम से जब फारिग हो जाता है तो उसके बाद वो अपने स्कूल की तैयारी करता है और स्कूल जाता है। सलीम क्लास का मॉनिटर भी है, इस वजह से स्कूल जल्दी पहुंचता है। क्लास की सफाई भी उसकी जिम्मेदारी है। बच्चों, हमने पैराग्राफ पढ़ा सिंधी में और फिर आपको उसको उर्दू में भी समझाया। आइए हम देखते हैं कि हमारे पास जो सवालात हैं उनके जवाब जो हैं इसी पैराग्राफ से हमें तलाश करके लिखने हैं। असांजो पहिरियों सवाल आहे, सलीम किन्हनि जो ॿारु हो, यानी सलीम जो है वो किसका बेटा था। असीं जवाब ॾिसंदा, सलीम गरीब माइटनि जो ॿारु हो, यानी असांजो जवाब आहे सलीम गरीब माइटनि जो ॿारु हो, यानी सलीम जो है वो गरीब वालिदैन का बेटा था। असांजो ॿियो सवाल आहे, सलीम जो पीउ छा कंदो हो। सलीम के वालिद जो है वो क्या किया करते थे। असांजो जवाब आहे सलीम जो पीउ हिकु हारी हो। सलीम के जो वालिद थे वो एक किसान थे। असांजो टियों सवाल आहे, सलीम सुबह जी नमाज़ पढ़ंदो हो
ऐं हिन सवाल जो असांजे लाइ जवाबु आहे जी हाँ, सलीम सुबह जी नमाज पढ़ंदो हो। जी हाँ, सलीम सुबह की नमाज पढ़ता है। ऐं हिन खां पोइ असांजो सवाल आहे क्लास जो मॉनिटर केरु हो? असांजो जवाबु आहे क्लास जो मॉनिटर सलीम हो, यानी क्लास का जो मॉनिटर है वो सलीम है। बच्चों, आउं उम्मीद कंदी कि तव्हांखे ही लेक्चर समझ मां आयो आहे ऐं असीं तव्हां लाइ दुआऊं घुराए कि तव्हां ख़ैरियत सां थींदा। असीं तव्हां सां इजाज़त चाहींदी। ही लेक्चर पूरो थियो। अॻिए लेक्चर मां असां तव्हांखे फिर मिलंदी। अल्लाह हाफ़िज़।